जय श्री झूलेलाल। असांजी नेपाल यात्रा जो पहिरियों ट्रिप सुख सां थियो। हाणे असांजी नेपाल यात्रा जो ॿियो ट्रिप 25 जुलाई खां आगरा मां शुरू थींदो, जेको 10 रातियूं 10 ॾींहंनि जो हूंदो। ही ट्रिप आगरा मां 25 जुलाई जो टेम्पो ट्रेवलर मिनी बस खां शुरू थींदो, जेको 4 अगस्त जो आगरा में ई ख़त्म थींदो। हिन ट्रिप जी असां शुरूआत अयोध्या राम जन्म भूमि दर्शन खां करे नेपाल में वेंदासीं, जंहिंखां पोइ गौतम बुद्ध जन्म स्थान लुम्बिनी, नेपाल जो नैनीताल यानी पोखरा शहर, जंहिंजा नज़ारा तव्हांखे सोच में विझी छॾंदा। अॻिते हली ख़तरनाक रास्तनि जा नज़ारा ॾिसंदा असां भगवान शालीग्राम जो पहाड़नि ते वसियल स्थान मुक्तिनाथ जा दर्शन कंदासीं, जिते 108 गोमुख धाराउनि में सनानु करण जो हर सनातनी जो सपनो हूंदो आहे। हिन खां पोइ असां केबल कार जो मज़ो वठी मनोकामना माता जा दर्शन कंदासीं, जो कि दुनिया जी सभिनि खां वॾी केबल कारनि मां हिकु वॾी केबल कार आहे। ऐं अॻिते समूरो काठमांडू शहर घुमंदासीं, जिते असां श्री पशुपतिनाथ मंदिर जा दर्शन कंदासीं ऐं अहिड़ा घणेई स्थान ॾिसंदासीं जिते पुॼी तव्हांखे ही लॻंदो तव्हां ॿी दुनिया में पुॼी विया आहियो। ऐं हू जॻहियूं बि ॾिसंदासीं जिते पिक्चरनि जी शूटिंग बि थी आहे। आख़िरी में जनकपुर जा दर्शन कंदासीं, जिते जनक महल में माता सीता रहंदी हुई ऐं भगवान राम जो स्वयंवर थियो हो। आख़िरी में सीतामढ़ी शहर, जिते माता सीता धरतीअ मां निकिती हुई। दर्शन करे पंहिंजी यात्रा आगरा शहर में 4 अगस्त जो ख़त्म कंदासीं। पहिरीं नेपाल यात्रा में जो यात्री असां सां गॾु यात्रा करे आया आहिनि, तव्हांखे उन्हनि जो तजुर्बो ॿुधणो खपे। डॉक्टर श्याम जामरानी एंड गौरी जामरानी, उदयपुर राजस्थान खां आहियूं। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए, ॾाढे प्यार सां ॾाढे गर्व सां थिए थो। असांजा सिंधी ॿार बि एतिरो बढ़िया टूर कराए था सघनि ऐं सिंधियुनि जी लज एॾी बढ़िया रखी अथऊं। फ्रीक्वेंट ट्रेवलर्स हैं, अच्छे अच्छे ग्रुप्स के थॉमस कुक वगैरह के साथ गए हैं, पर जो मजा हमें इस टूर में आया है, थॉमस कुक, कॉक्स एंड किंग सब फेल हैं। होटल की क्वालिटी, फूड की क्वालिटी सब फर्स्ट क्लास था। मैं सरोज चोपड़ा, दिल्ली से। बेहतरीन टूर, हम बहुत घूमते हैं, पर इस तरह से जो पर्सनल अटेंशन हमें इस टूर में मिली है ना, कि हम अपने आप को शहंशाह और वीआईपी फील कर रहे हैं। बहुत ही बढ़िया, बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा। हमने शुरू होने से पहले बड़ा डाउट था एक्चुअली कैसा रहेगा। बड़ा रिजनेबल प्राइस पे बहुत अच्छा 10 दिन का टूर करा रहे हैं, और हर चीज बहुत टॉप क्लास की थी। खाना हो, घूमना हो। ॻाल्हि कयूं न यात्रा जे पैकेज जी, त हिन पैकेज में सुबुह जो नाश्तो, राति जी रोटी, होटल में रुकण जो कमरो, 10 ॾींहंनि जो टेम्पो ट्रेवलर जो ख़र्चो बि जुड़ियल हूंदो। वधीक ॼाण ऐं बुकिंग लाइ स्क्रीन ते ॾिनल नंबरनि ते फोन करे था सघो। हिन यात्रा जी बुकिंग असां पाण वटि 15 जुलाई ताईं कंदासीं। जय श्री झूलेलाल।